सिंध में टारगेट किलिंग में मुलविस भारतीय गुची एजेंसी राह जो वॾो नेटवर्क गिरफ़्तार। कराची शहर में दहशतगर्दनि जा सेफ हाउस हुअण जो इंकशाफ। पुलिस ऐं CTD अफ़सरनि जो चवणु आहे त CTD सिंध ऐं वफ़ाक़ी असासिदारनि जी गॾियल कार्रवाई में राह जो नेटवर्क गिरफ़्तार कयो वियो आहे। मादली में अब्दुल रहमान नाले शख़्स जे क़त्ल सां राह जे नेटवर्क जो पतो लॻाए ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संजय नाले भारतीय एजेंट दहशतगर्दी जी कार्रवाई जी निगरानी कई। जांच दौरान राह जे मुलविस हुअण जूं मज़बूत शाहिदियूं हथु कई वयूं आहिनि। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर बलूचिस्तान में अवामी मसइलनि जे हल लाइ सिविल ऐं फ़ौजी क़यादत में सहकार करणु दरक़रार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बलूचिस्तान जे अवाम जा मसइला हल करण लाइ सिविल फ़ौजी सहकार ऐं गॾियल कोशिशूं अंटर आहिनि। अमन खुशहाली ऐं तरक़ी खे यकीनी बणाइण लाइ पाक फ़ौज बलूचिस्तान जे अवाम सां गॾु आहे। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां बलूचिस्तान जे इलाइक़े तुर्बत जो दौरो, सिक्योरिटी सूरतहाल ऐं तरक़ियाती मनसूबनि जो जाइज़ो, पाक फ़ौज तरफ़ां सिक्योरिटी ऐं दहशतगर्दनि जे ख़ात्मे बाबति ब्रीफिंग। भारत ख़िलाफ़ पाकिस्तानी मिज़ाइलनि जी कामयाबी अमेरिका खे नवां मिज़ाइल ठाहिण ते मजबूर करे छॾियो। ब्लूमबर्ग जो चवणु आहे त पाक फ़ौज चीनी मिज़ाइलनि सां भारतीय जंगी जहाज़नि खे 100 मील खां वधीक फ़ासिले ते निशानो बणायो। कार्रवाई दौरान पाकिस्तानी जहाज़ को बि ख़तरो महसूस न कयो। पाकिस्तान जी कार्रवाई ख़िते में हवाई ताक़त जो तवाज़ुन तब्दील करे छॾियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्की मैशत दुरुस्त रुख़ में आहे। मुल्क में 10 खां 15% माण्हू डिजिटल कारोबार मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। डिजिटल सीड़पकारी सां मैशत खे हथी मिलंदी। दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान में बैंकिंग जो निज़ाम गंभीर आहे। डिजिटल सीड़पकारी में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइणो पवंदो। वज़ीर आज़म साहब 2 ॾींहनि जे बांग्लादेश जे सरकारी दौरे ते रवानो। बांग्लादेशी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। नायब वज़ीर आज़म जी साहकार जी चीफ एडवाइज़र प्रोफेसर मोहम्मद यूनिस सां मुलाक़ात थींदी। बांग्लादेश 1971 खां पोइ पहिरियों भेरो अख़्तियारनि लाइ वीज़ा जी शर्त ख़तमु करे छॾी। सिंधु दरिया जे वहकरनि में मुसलसल वाद। गुड्डू ऐं सखर बिराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बिराज वटि पाणी जे वहकरनि में 42,250 क्यूसेक वाद खां पोइ वहकरा 5 ढक क्यूसेक खां मथे। सखर बिराज वटि बि पाणी सतह में 23,000 क्यूसेक वाद मथां वहकरो 4 ढक 21,000 क्यूसेक रिकॉर्ड। पोटड़ी बिराज वटि पाणी जो वहकरो 1,70,000 क्यूसेक। पीर ॻोठ ऐं भरपासे जी कचे माल प्लांट जो सिलसिलो शुरू। भाणो ठाला पुराणा कल्याण समेत ॿिया इलाइक़ा पाणी हेठि। सिंध जे राजधानी कराची में चौथे ॾींहुं बि वक़फ़े सां बरसात। मलीर क़ायदाबाद पिपरी ॿियनि हंधनि ते वसकारो। गुलशन इकबाल गुलिस्तान जोहर डालमिया शरह फैसल ते बि बरसात। नॉर्थ कराची न्यू कराची ओल्ड सिटी एरिया आहे चंडीगढ़ रोड ऐं ॿियनि हंधनि ते बि वसकारो। गिलगित बल्तिस्तान में ग्लेशियर फाटण सबबि मुतासिर ॻोठाणा ख़ैमा बस्ती मुंतक़िल। तालीदास फासिल लाइ मुतबादिल ॻोठ ठाहिण जो फ़ैसिलो। बोर्ड जो इतलाह ॾींदड़ धना ऐं इमदादी कारकुननि लाइ इनामनि जो ऐलान। सरकार 3 वज़ीरनि खे यूनिवर्सिटियुनि जो प्रो चांसलर मुक़ररु करे छॾियो। तालीम वारो वज़ीर सरदार शाह जनरल यूनिवर्सिटियुनि जो प्रो चांसलर मुक़ररु। आपाशी वारो वज़ीर जाम ख़ान शोरो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो प्रो चांसलर थी वियो। सूबाई खे वज़ीर जासल लंजार लाइ लॉ यूनिवर्सिटी जो प्रो चांसलर मुक़ररु। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति एक्ट जा समूरा अख़्तियार सूबाई हुकूमत इस्तेमालु कंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी नई मोहलत प्यूटन जूं सख़्त शर्तूं। रूस ऐं यूक्रेन में जंग वधी वञा ताईं गैर यकीनी। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूस अमन लाइ सदर प्यूटन सां मुलाक़ात रोकण लाइ हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे।
लड़ियसन लोहारनि सां मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद। मोटरसाइकिल सवार हथियारबंद गुलाम कादिर महर खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। वारह में मामूली ॻाल्हि तां झेड़े में पीरसन क़तल। गुटगाज़ी मरखन में हथियार बंदन नवाब चांद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नज़ीराबाद भरिसां औरत पुरस्कार नमूने फोत। वारसन पारां सावरनि मथां क़तल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट खां पोइ वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर शाहिनशाह अफरीदी तरफ़ां बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान सां इख़्तिलाफ़नि जो तासुर रद्द। संदसि चवणु आहे त बाबर ऐं रिज़वान क़ौमी टीम जो असासो आहे। इख़्तिलाफ़नि जो तासुर दुरुस्त न आहे ऐं शक इंटर मुल्की सीरीज़ में कामयाबी जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी।